अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे असां भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। हमेशा जीअं असां वटि अॼु बि तमामु ख़ूबसूरत सिंगर मौजूदु आहिनि। जेकॾहिं असां नेचर जी ॻाल्हि कयूं त बुशरा जी नेचर कीअं आहे, गुस्से वारी आहे या सिंगर तव्हां वारी ॻाल्हि तमामु सेंसिटिव हूंदो आहे, का बि नंढे मां नंढी ॻाल्हि हुनखे हर्ट कंदी आहे। नाज़रीन असांजो सेगमेंट आहे ये कहाँ आ गए हम, वेड़ो सजण मूंखे छो थो वणी, हर पल ही तेरी याद ये पे क्यों आके रुक जाता है। जी ॿोलियुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं कहिड़ी कहिड़ी ॿोलियुनि में ॻाल्हि था? एक बात कहूँ दिलदारा, तेरे इश्क ने हमको मारा। बलोची में बि ॻाईंदी आहियां, अच्छा। पुश्तो में बि ॻाईंदी आहियां, सराइकी ब्रावी। असांजो बॉक्स तव्हां वटि अॻियां मौजूदु आहे। उस्ताद मोहम्मद यूसुफ त अहिड़ी शख़्सियत आहिनि, उन्हनि जे बारे में जेतिरो ॻाल्हाइजे बिल्कुलु बिल्कुलु। ॾखण जी हीर मरो मुंहिंजा में, ऐं हित बंद में बंदियां। म्यूजिकल नाइट विद कशिश जुमे जे ॾींहुं शाम जो 7 लॻे 10 मिंटनि ते सिर्फ़ कशिश टीवी ते।